घारो लॻ 2 ॾींहं अॻु वाटर बोर्ड ओल्ड केनाल जे मेन हॉल में बुॾी वियल 2 नौजवाननि मां 12 साला नौजवान आरिफ शेख जो लाश ॾींहं गुज़रण बावजूद हथ न अची सघियो, जंहिं अॼु नौजवान आरिफ शेख जे वारिस औरतुनि नाज़िया अलादीनी, वफ़ादार शेख ऐं ॿियनि पारां असिस्टेंट कमिश्नर ऑफिस घारो अॻियां एहतजाज कयो वियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 2 ॾींहनि अॻु असांजा 2 नौजवान वाटर बोर्ड केनाल जे खुलियल मेन हॉल में बुॾी विया, जिन मां हिकु नौजवान अशरफ ख़ासखेली जो लाश गुज़िरियल ॾींहुं असां पंहिंजी मदद पाण हथ कयो आहे ऐं ॿियो लाश अञा ताईं नाहे मिली सघियो। इन सिलसिले में वाटर बोर्ड इंतज़ामिया असां सां को बि ताउन नथी करे, तंहिं करे असां मजबूरन एहतजाज करे रहिया आहियूं ऐं पंहिंजे प्यारे जो लाश मिलण ताईं एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।